मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 14 सबक 15 कैपेसिटरनि जा इस्तेमाल यूज़िस ऑफ कैपेसिटर्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनाउल्ला बहर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे कैपेसिटरनि जा इस्तेमाल यानी यूज़िस ऑफ कैपेसिटर्स। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं ऐं हिन जी पहिरीं पॉइंट में चवे थो आइडेंटिफाई वेरियस एप्लीकेशंस ऑफ कैपेसिटर्स इन इलेक्ट्रॉनिक्स एंड इलेक्ट्रिकल सिस्टम्स। चवे थो त इलेक्ट्रॉनिक्स ऐं बरक़ी निज़ामनि में कैपेसिटरनि जे मुख़्तलिफ़ इस्तेमालनि खे सुञाणनि। ॿी पॉइंट में चवे थो रिलेट द प्रैक्टिकल यूज़िस ऑफ कैपेसिटर्स टू रियल लाइफ डिवाइसिस एंड टेक्नोलॉजीज़। चवे थो त कैपेसिटरनि जे अमली इस्तेमाल खे हक़ीक़ी ज़िंदगीअ जे डिवाइसनि ऐं टेक्नोलॉजियुनि सां ॻंढणु। वाई वी स्टडी दिस, हीअ असीं छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग दिस वी अंडरस्टैंड हाउ कैपेसिटर्स परफॉर्म एसेंशियल फंक्शंस इन सर्किट्स सच एज स्टोरिंग एनर्जी, स्मूथिंग वोल्टेज फ्लक्चुएशंस, ट्यूनिंग frequencies and improving efficiency, which are crucial in electronics, power systems and everyday electrical devices. चवे थो त हिन मौज़ूअ खे पढ़ण सां असां उहो सम्झंदासीं त कैपेसिटर सर्किटनि में अहम किरदार कीअं अदा कनि था, जहिड़ो कि तवानाई जमा करणु, वोल्टेज जी उथल पुथल खे हमवार करणु, फ्रीक्वेंसीअ खे दुरुस्त करणु ऐं उन्हनि जी कारकर्दगीअ खे बहितर बनाइणु, जेके इलेक्ट्रॉनिक्स, पावर सिस्टम ऐं रोज़मर्रा जी बरक़ी डिवाइसनि में निहायत ज़रूरी आहे। तो प्यारा ॿारो, जीअं त असीं ऑलरेडी कैपेसिटर जे बारे में डिस्कस करे आया आहियूं त कैपेसिटर हिकिड़ो डिवाइस थींदो आहे जेको चार्ज खे स्टोर कंदो आहे या इलेक्ट्रिकल एनर्जीअ खे स्टोर कंदो आहे। पर इन जो जेको यूज़ आहे उहो असांजे रोज़मर्रा जे तक़रीबन हर डिवाइस में थिए थो। जीअं त असां इन खां पोएं लेक्चर में कैपेसिटर जा टाइप्स बि पढ़ी आयासीं त उनजा मुख़्तलिफ़ टाइप्स आहिनि, त डिवाइस जे बेसिस ते जेको आहे त उन टाइप्स जो इस्तेमालु थींदो रहे थो। चवण जो मतिलबु इहो आहे त कैपेसिटर असांजो जेको आहे त तक़रीबन हर इलेक्ट्रॉनिक डिवाइस में यूज़ थिए थो। हाणे मिसाल जे तौर ते जीअं त हीअ असांजा कैपेसिटर्स आहिनि, ठीकु आहे। हाणे इहे जेके कैपेसिटर्स आहिनि इन्हनि जो मुख़्तलिफ़ साइज़ आहिनि ऐं इहे साइज़ जे बेसिस ते जेको आहे त मुख़्तलिफ़ डिवाइसिस में इस्तेमालु थियनि था। मिसाल जे तौर ते पखे में, कंप्यूटर में, मोबाइल में या असांजे हेवी पावर सिस्टम में। हाणे इन सभिनी में जेको आहे त असांजा कैपेसिटर्स यूज़ थींदा आहिनि। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां पखे वारो कैपेसिटर कंप्यूटर में हणंदासीं त कंप्यूटर न हलंदो, या मोबाइल वारो कैपेसिटर असां जेको आहे त पखे में हणंदासीं त पखो न हलंदो, या हेवी पावर सिस्टम वारो कैपेसिटर असां जेको आहे त कंप्यूटर में लॻाईंदासीं त कंप्यूटर न हलंदो। यानी हर कैपेसिटर जी पंहिंजी पंहिंजी इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस में जॻह आहे ऐं उहो उन पंहिंजी वैरायटी जे बेसिस ते जेको आहे त हर डिवाइस में लॻायो वेंदो आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हींअर असीं जेको आहे त कैपेसिटर जा आम ज़िंदगीअ में इस्तेमालु पढ़ंदासीं। तो पहिरीं जेका पॉइंट आहे हुन में चए थो एनर्जी स्टोरेज यानी तवानाई ज़ख़ीरो करणु। कैपेसिटर जो कमु छा आहे? कैपेसिटर जो कमु आहे एनर्जीअ खे स्टोर करणु। हाणे मिसाल जे तौर ते ॾिसो त जॾहिं असां कैमरा यूज़ कंदा आहियूं त जॾहिं कैमरा जे बटण खे जॾहिं असां दॿाईंदा आहियूं त उन कैमरा में हिकिड़ी फ्लैश लाइट लॻंदी आहे। हाणे फ्लैश लाइट इहा किथां थी अचे? इहो कैपेसिटर जेको आहे त उन लाइट खे चार्ज ॾिए थो, उहा एनर्जी ॾिए थो, तॾहिं जेको आहे त उहा लाइट जेको आहे त फ्लैश थिए थी, ठीकु आहे। ऐं उहा एनर्जी किथां आई? उहा एनर्जी उन कैपेसिटर में स्टोर आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो तव्हां ॾिसंदव त पावर बैकअप सिस्टम्स आहिनि। जीअं असांजा जेको आहे त यूपीएस वग़ैरह थींदा आहिनि, पावर बैंक हूंदो आहे जंहिंसां असां मोबाइल वग़ैरह चार्ज कंदा आहियूं। इहे जेके सिस्टम्स हूंदा आहिनि इन्हनि में बि असांजा जेके आहिनि त कैपेसिटर्स यूज़ थियल हूंदा आहिनि। उन्हनि में छा हूंदी आहे? चार्ज असांजी स्टोर थियल हूंदी आहे, ठीकु आहे। जॾहिं असांखे ज़रूरत पवंदी असां उन चार्ज खे जेको आहे त पंहिंजे कम में आणे सघूं था, ठीकु आहे। उन खां बाद में सेकंड इस्तेमाल जे तरफ़ हलंदासीं प्यारा ॿारो। त सेकंड इस्तेमाल में चवे थो पावर कंडीशनिंग यानी पावर खे दुरुस्त करणु। इन जे लाइ चवे थो त when electricity comes from generator or power supply it often has ripples or fluctuations। चवे थो त जॾहिं असां को जनरेटर हलायूं था या जेका इलेक्ट्रिसिटी असांखे अचे थी यानी एसी करंट जेको अचे थो उहो जॾहिं ईंदो आहे त उहो असां वटि जेको आहे त माना
फ्लिक्चुएट हूंदो आहे ऐं उथल पुथल वारी सूरत में हूंदो आहे। पोइ कैपेसिटर छा कंदा आहिनि, कैपेसिटर उन करंट खे, उन इलेक्ट्रिसिटी खे, उन पावर खे जेको आहे त स्मूथ तरीक़े सां असां ताईं पहुचाईंदा आहिनि। तो प्यारा वारो, अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं पावर झटको ॾींदो आहे, बिजली झटको ॾींदी आहे त असां जूं कुझु इलेक्ट्रॉनिक डिवाइस सड़ी बि वेंदियूं आहिनि। इहे छाजे करे सड़ी वेंदियूं आहिनि त जेको लोड आहे बिजली जो, जेको पावर जो लोड आहे उहो वधी वेंदो आहे ऐं उन वधी वञण जे करे असां जूं जेके इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस आहिनि उहे जेको आहे त सड़ी वेंदियूं आहिनि। ठीकु आहे, पर बेसिकली उहा इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस न सड़ंदी आहे, उन में पयल कैपेसिटर उहो लोड बर्दाश्त न करे सघंदो आहे, तॾहिं जेको आहे त उहो कैपेसिटर सड़ी वेंदो आहे। कैपेसिटर पंहिंजी जेको आहे त कैपेसिटी चार्ज जेको आहे त उहो अवेल न करे सघंदो आहे ऐं उन जे करे असां जॾहिं उनखे कंहिं मिस्त्री ॾे खणी वेंदा आहियूं त पोइ मिस्त्री छा कंदो आहे, उन कैपेसिटर खे चेंज कंदो आहे ऐं वरी असांजो उहो जेको डिवाइस आहे उहो हलंदो आहे। ठीकु आहे, हाणे चवे थो त कैपेसिटर स्मूथ आउट दीज फ्लक्चुएशंस making sure devices like your computer or TV receive a stable voltage. Without capacitors, electronics would malfunction or even get damaged. चवे थो अगरि जेकॾहिं असां वटि कैपेसिटर न हुजे उन डिवाइसिस में लॻल त पोइ छा थींदा, उन फ्लक्चुएशन जे करे जेको आहे त उहे डिवाइसिस असांजा जेको आहे त माना डैमेज थी सघंदा। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां कंप्यूटर खोले रखियूं वेठा आहियूं ऐं बिजलीअ हिकिड़ो झटको ॾिनो त बिजलीअ जे झटके सां छा थींदो त कंप्यूटर असांजो सड़ी सघे थो, या कंप्यूटर जो कोई हिकिड़ो जेको आहे त डिवाइस सड़ी सघे थो, या हुनजो कोई पुर्ज़ो सड़ी सघे थो, या हुन खां बाद में टीवी आहे, जेकॾहिं झटको अची वियो त टीवीअ जो कोई असांजो पुर्ज़ो जेको आहे त सड़ी सघे थो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां ॿियो जेको यूज़ आहे कैपेसिटर जो उहो छा आहे, पावर कंडीशनिंग, यानी पावर खे दुरुस्त नमूने सां उन डिवाइसिस ताईं पहुचाइण। ठीकु आहे, उन खां बाद में पहिरियां ॿारो थर्ड पॉइंट ते हलूं था ऐं थर्ड पॉइंट में चवे थो सिग्नल प्रोसेसिंग एंड फिल्टरिंग, यानी सिग्नल खे फिल्टर करणु। हाणे इन जे लाइ छा थो चए, इन लाइ चवे थो त कैपेसिटर्स कैन ब्लॉक डायरेक्ट करंट डीसी बट अलो अल्टरनेटिंग करंट एसी टू पास थ्रू। This makes them useful in radios, TVs and mobile phones where they filter out unwanted noise and allow only the desired signals. हाणे हिन चवण जो मतिलबु इहो आहे त जेको कैपेसिटर आहे उहो असांजे सिग्नल्स खे जेको आहे त फिल्टर करे असां ताईं पहुचाए थो। हाणे इहो कीअं थो फिल्टर करे पहुचाए, प्यारा ॿारो ॾिसो, मिसाल जे तौर ते हिकिड़ी रेडियो स्टेशन आहे, ठीकु आहे, उन मां असांखे फ्रीक्वेंसीज़ मिलियूं, उन मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं फ्रीक्वेंसीज़ निकिरनि थियूं। पोइ असां छा था कयूं, तव्हां ॾिसंदव त असां जॾहिं रेडियो हलाईंदासीं त उन में हीअ चाल हूंदी आहे जंहिंखे चइबो आहे ट्यूनिंग। असां चाल खे फेराईंदासीं। हाणे जॾहिं चाल खे फेराईंदासीं त कंहिं हिकिड़ी पॉइंट ते जेको आहे त असां उन चाल खे रोकींदासीं ऐं उन पॉइंट ते असांखे उन रेडियो ब्रॉडकास्टिंग जी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा हिन असांजे रेडियो सां मैच थींदी, हिन जेको आहे ट्यूनिंग सां मैच थींदी ऐं उन खां बाद में उन रेडियो स्टेशन ते जेको प्रोग्राम हलंदो उहो जेको आहे असां पंहिंजे रेडियो में ॿुधी सघूं था। हाणे ॾिसो त इन में छा थो थिए, बेसिकली रेडियो स्टेशन में छा थो थिए त रेडियो स्टेशन में असांजा वॾा वॾा हेवी पावर सिस्टम्स लॻल हूंदा आहिनि। ठीकु आहे, त उन्हनि में वरी कैपेसिटर्स बि उन लिहाज़ खां उन फ्रीक्वेंसी जी बेसिस ते लॻल हूंदा। ठीकु आहे, हाणे मिसाल जे तौर ते हिकिड़ी रेडियो स्टेशन आहे ऐं उहा कंहिं मख़सूस फ्रीक्वेंसी ते पंहिंजा सिग्नल जेको आहे त ड्रॉप करे थी या छॾे थी। ठीकु आहे, जॾहिं उहा रेडियो स्टेशन मख़सूस फ्रीक्वेंसी जा सिग्नल जेको आहे त छॾींदी, उन खां पोइ असां छा कंदासीं, असां रेडियो में जॾहिं ट्यूनिंग कंदासीं त इन जो मतिलबु छा थींदो त असां पंहिंजे रेडियो में जेको कैपेसिटर लॻल आहे उनखे असां चार्ज कयूं था। हाणे छा थींदो त जॾहिं असां उनखे चार्ज कंदासीं, पावर ॾींदासीं, त उन चार्जिस में जेको आहे त वाइब्रेशन पैदा थींदी। वाइब्रेशन जे करे छा थींदो त उहे चार्ज जेको आहे त फ्रीक्वेंसी उन्हनि में जेको आहे त जनरेट थींदी। ठीकु आहे, हाणे जॾहिं असांजे कैपेसिटर जी फ्रीक्वेंसी उन ब्रॉडकास्ट या उन रेडियो स्टेशन जी फ्रीक्वेंसी सां मैच थींदी, तॾहिं जेको आहे त असां पंहिंजे रेडियो में उहो प्रोग्राम जेको आहे त ॿुधी सघंदासीं। ऐं अदरवाइज़ जेकॾहिं ॿिए कंहिं रेडियो स्टेशन जी फ्रीक्वेंसी असांजे हिन रेडियो सां मैच थी थिए त असां उन ॿिए रेडियो स्टेशन जी जेका ब्रॉडकास्ट आहे, जेको प्रोग्राम हले थो, उहो जेको आहे असां पंहिंजे रेडियो में ॿुधी सघूं था। सो इन जो मतिलबु इहो आहे त जेके असांजा कैपेसिटर्स आहिनि उहे छा था करनि, उहे फ्रीक्वेंसी खे जेको आहे त फिल्टर था करनि। सो ओड़े नमूने सां प्यारा ॿारो टीवीअ में बि ईअं हूंदो आहे, असां मुख़्तलिफ़ जेको आहे त चैनल्स चेंज कंदा आहियूं ऐं उन खां बाद में कुझु चैनल्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां वटि सही न हलंदा आहिनि, कुझु चैनल अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां वटि सही तरीक़े सां हलंदा आहिनि। या इन जो यूज़ जेको आहे त असां मोबाइल्स में बि यूज़ कंदा आहियूं।
त अहिड़े नमूने सां मतिलबु छा थियो त जेके असांजा कैपेसिटर आहे उहो छा थो करे, उहो सिग्नल्स खे जेको आहे त फिल्टर करे असां ताईं पहुचाए थो। फोर्थ पॉइंट जी तरफ़ हलूं था त हुन में चवे थो मोटर स्टार्टर्स एंड पावर फैक्टर इंप्रूवमेंट, यानी मोटर चालू करण ऐं पावर फैक्टर खे बहितर करण। तो इन जे लाइ चवे थो त कैपेसिटर्स प्रोवाइड द इनिशियल टॉर्क नीडेड टू स्टार्ट इलेक्ट्रिक मोटर्स, दैट्स व्हाई फैंस हैव अ स्टार्टिंग कैपेसिटर इनसाइड। तो प्यारा ॿारो तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं असां कोई पखो खोलींदा आहियूं या बटन हणंदा आहियूं त पखो हिकदमि न हलंदो आहे, उहो आस्ते आस्ते थी करे हलंदो आहे। हाणे इन में छा थो थिए त पखी खे जेको आहे त इनिशियली स्टार्ट थियण जे लाइ, शुरूआत में हलण जे लाइ इनखे वधीक पावर खपे। पोइ छा थींदो आहे त इन पखे में कैपेसिटर लॻल हूंदो आहे। जॾहिं असां बटन खोलींदा आहियूं त उहो असांजो जेका मेन सप्लाई वारो पावर आहे उहो ऐं कैपेसिटर वारो पावर गॾिजी करे पखे खे जेको आहे त धिको ॼाराईंदा आहिनि, उन में टॉर्क पैदा कंदा आहिनि। उन खां पोइ पखो जेको आहे त आस्ते आस्ते हलणु शुरू कंदो आहे। जॾहिं पखो पंहिंजे उन मेन पॉइंट ते पहुचंदो आहे त उन खां पोइ जेका एनर्जी असांजी कैपेसिटर मां निकिरी वई, पखे खे हलाइण वक़्तु पोइ कैपेसिटर छा कंदो, उन एनर्जीअ खे वरी वापसि पंहिंजे तरफ़ स्टोर कंदो। वरी जॾहिं असां पखो बंदि कंदासीं, वरी ॿीहर हलाईंदासीं, साॻिए नमूने सां जेको आहे त उहा एनर्जी वरी जेको आहे त ॿीहर उहो पखे खे ॾींदो ऐं उनखे वरी टॉर्क पैदा कराईंदो ऐं पखो ॿीहर वरी हलंदो। ठीकु आहे, मतिलबु छा थियो त पखे खे स्टार्ट करण में कैपेसिटर जेको आहे त पंहिंजी एनर्जी ॾींदो। ठीकु आहे, इनिशियल टॉर्क पैदा करण में उहो कैपेसिटर पंहिंजी एनर्जी ॾींदो। या उन खां बाद में असां वटि जेको आहे त हेवी मोटर्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, ख़ासि करे हेवी सिस्टम में जेके असांजा हेवी मोटर्स लॻल हूंदा आहिनि, त उन हेवी मोटर्स में बि जेको आहे त असांजा हेवी जेको आहे त कैपेसिटर्स लॻल हूंदा आहिनि। ठीकु आहे, पोइ जेकॾहिं असां डायरेक्ट मोटर हलाईंदासीं त डायरेक्ट आम बिजलीअ ते जेको आहे त मोटर न हलंदो। पोइ उन में जेको कैपेसिटर लॻल हूंदो आहे उहा मेन सप्लाई वारी बिजली, मेन सप्लाई वारी एनर्जी ऐं उन खां बाद में उन कैपेसिटर में जेका महफ़ूज़ थियल एनर्जी हूंदी आहे, उहे ॿई गॾिजी करे उन मोटर खे जेको आहे त धिको ॾींदियूं, उन मोटर खे जेको आहे त हलाइण शुरूआत में हलाईंदियूं। ठीकु आहे, उन खां बाद में जॾहिं मोटर हली वेंदो, पंहिंजी जेको आहे त सिस्टम रवां कंदो। ठीकु आहे, उन खां बाद में जेको उहो मोटर में कैपेसिटर लॻल हूंदो आहे, उन खां पोइ उहो कैपेसिटर जेको आहे त पंहिंजी चार्ज वरी स्टोर कंदो। उन खां बाद में कैपेसिटर जो जेको यूज़ हूंदो आहे प्यारा ॿारो, उहो हूंदो आहे वरी इंडस्ट्रीज़ में। इन जे लाइ चवे थो त कैपेसिटर आर यूज्ड फॉर पावर फैक्टर करेक्शन, रिड्यूसिंग पावर लॉसेस एंड इंप्रूविंग एफिशिएंसी इन बिग इलेक्ट्रिकल सिस्टम्स। चवे थो त कैपेसिटर जेको आहे त पावर फैक्टर करेक्शन जे लाइ बि फैक्ट्रीज़ में इस्तेमालु थींदो आहे, या पावर खे लॉस करण जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे, यानी पावर जी बचत जे लाइ। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असां जेको आहे त लास्ट पॉइंट जे तरफ़ हलूं था, जेका आहे टाइमिंग एंड ऑसिलेटर्स, यानी टाइमिंग ऐं लुॾणा। सो इन जे लाइ चवे थो कैपेसिटर्स आर आल्सो यूज्ड इन टाइमिंग सर्किट्स। चवे थो त कैपेसिटर जेको आहे उहो टाइमिंग सर्किट्स में बि इस्तेमालु थिए थो। हाणे टाइमिंग सर्किट्स कहिड़ा? उहे सर्किट्स या उहे शयूं जेके टाइम जे हिसाब सां हलनि ऐं बंदि थियनि। हाणे इन जो मिसाल असां कीअं था खणूं? इन जा मिसाल आहिनि असां वटि, मिसाल जे तौर ते जेके असांजूं ब्लिंकिंग लाइट्स हूंदियूं आहिनि उहे। हाणे तव्हां ब्लिंकिंग लाइट्स जेके हूंदियूं अक्सर जेको आहे त शादियुनि में तव्हां ॾिठियूं हूंदियूं। उन खां पोइ जेके असांजा फंक्शन हूंदा आहिनि, फंक्शन्स में बि असां जेको आहे त ही LED या ब्लिंकिंग लाइट्स जेको आहे त इस्तेमालु कंदा आहियूं। इन में छा हूंदो आहे त इहे लाइट जेको आहे त ब्लिंक कंदियूं आहिनि, कंहिं महिल ॿरंदियूं आहिनि, कंहिं महिल जेको आहे त बंदि थींदियूं आहिनि, कंहिं महिल ॿरंदियूं आहिनि, कंहिं महिल बंदि थींदियूं आहिनि। ठीकु आहे, हाणे इन्हनि जे पोयों जेको डिवाइस कमु कंदो आहे उहो आहे असांजो कैपेसिटर। उन खां बाद में घड़ियाल में तव्हां ॾिठो हूंदो अलार्म असां सेट कंदा आहियूं, नॉर्मल घड़ियाल हूंदो आहे। ठीकु आहे, उहो नॉर्मल टाइम ॾेखारींदो। उन खां बाद में जॾहिं असां उन घड़ियाल में अलार्म सेट कंदा आहियूं त उहो जॾहिं उन पॉइंट ते असांजो टाइम पहुचंदो आहे, तॾहिं जेको आहे त घड़ियाल छा कंदो, अलार्म वॼाईंदो। हाणे उन पॉइंट ते पुॼण खां पोइ अलार्म छो थो वॼे, इहो बि उन जेको आहे त कैपेसिटर जे करे। या उन खां बाद में प्यारा ॿारो तव्हां ॾिठो हूंदो त असां वटि हिन क़िस्म जा हिकिड़ा जेको आहे त ऑसिलेटिंग या पेंडुलम क्लॉक हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे उन में ही जेको घंटो लॻल हूंदो आहे उहो जेको आहे त लुॾंदो आहे पियो। हाणे इनखे इहो कीअं लुॾंदो आहे? इहो बि कैपेसिटर जे करे लुॾंदो आहे। पोइ कैपेसिटर छा कंदो आहे, इनखे जेको आहे त चार्ज कंहिं महिल ॾींदो आहे, कंहिं महिल चार्ज वापसि कंदो आहे, कंहिं महिल चार्ज ॾींदो आहे, कंहिं महिल चार्ज वापसि कंदो आहे। यानी कैपेसिटर जेको आहे त उहो चार्ज ऐं डिस्चार्ज थींदो रहंदो आहे। हाणे जॾहिं चार्ज थींदो त हीउ जेको घंटो आहे उहो मथे वेंदो, ऐं जॾहिं डिस्चार्ज थींदो त उहो ग्रेविटी जे करे उहो जेको घंटो आहे उहो हेठि जेको आहे त किरंदो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां जेको आहे त असांजूं जेके टाइमिंग या ऑसिलेटर्स डिवाइसिस आहिनि उन्हनि में जेको आहे त हिन कैपेसिटर जो यूज़ थींदो आहे। तो तॾहिं जेको आहे त हिते लिखियोसीं त इन ब्लिंकिंग लाइट्स, अलार्म्स आर ऑसिलेटर्स, कैपेसिटर्स
चार्ज एंड डिस्चार्ज एट स्पेसिफिक इंटरवल्स क्रिएटिंग टाइम डिले। हाणे जॾहिं चार्ज ऐं डिस्चार्ज थींदो त उन जे विच में कुझु न कुझु टाइम लॻंदो, टाइम डिले थींदो। तो दिस इज़ द प्रिंसिपल बिहाइंड डिजिटल क्लॉक्स, सिग्नल जनरेटर्स एंड मेनी अदर इलेक्ट्रॉनिक्स। इन जो जेको प्रिंसिपल आहे उहो असांजो डिजिटल क्लॉक्स में थींदो आहे। हाणे जीअं असां वटि अक्सर अॻम त खणी अहिड़ा घड़ियाल हूंदा, पर हाणे असां वटि जेको आहे त डिजिटल क्लॉक बि आया आहिनि, ठीकु आहे, जंहिंमें जेको आहे त असांजूं लाइट्स लॻियल हूंदियूं आहिनि ऐं लाइट्स जे ज़रिए जेको आहे उहो टाइम असांजो तब्दील थींदो रहंदो आहे, ठीकु आहे। हुन में असांजूं नंढियूं नंढियूं LEDs लॻियल हूंदियूं आहिनि, हुन में बि जेको आहे असांजो कैपेसिटर यूज़ थींदो आहे। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। सो हीउ टॉपिक जेको हुयो असांजे चैप्टर नंबर 14 जो आख़िरी टॉपिक हुयो। तो इन खां बाद में वरी असां जेका एक्सरसाइज़ शुरू कंदासीं। तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।